पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं मुस्लिम लीग नवाज़ विच में इख़्तिलाफ़ चोट चढ़ी पिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अॼु पार्टी सीनियर अखबारनि खे तलब करे वरितो पियो आहे। वफ़ाक़ी काबीना जे सीनियर मेंबरनि जो इजलास अॼु वज़ीर आज़म हाउस में थी रहियो आहे। वफ़ाक़ी गुरु वज़ीर मोहसिन नक़वी बि इजलास में शिरकत कंदो। वफ़ाक़ी गुरु वज़ीर मोहसिन नक़वी वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां अलॻि मुलाक़ात करे सदरासी पुलिस अहदेदारी जो पैगाम बि पहुचाईंदो। ज़रियन मौसर पीपल्स पार्टी के पंजाब हुकूमत जे वज़ीरनि जे बयाननि ते ख़दशा आहिनि। ज़रियन मौसर पीपल्स पार्टी वज़ीर आला मरीम नवाज़ खां माफ़ी जो मुतालबो कयो आहे। अवां खे आगाह कयूं पिया। पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं मुस्लिम लीग नवाज़ विच में इख़्तिलाफ़ चोट चढ़ी पिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अॼु पार्टी सीनियर अखबारनि खे तलब करे वरितो। वफ़ाक़ी काबीना जे सीनियर मेंबरनि जो इजलास अॼु वज़ीर आज़म हाउस में थी रहियो आहे। वफ़ाक़ी गुरु वज़ीर मोहसिन नक़वी बि इजलास में शिरकत कंदो। वफ़ाक़ी गुरु वज़ीर मोहसिन नक़वी वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां अलॻि मुलाक़ात करे सदरासी पुलिस अहदेदारी जो पैगाम बि पहुचाईंदो। ज़रियन मौसर पीपल्स पार्टी के पंजाब हुकूमत जे वज़ीरनि जे बयाननि ते ख़दशा आहिनि। ज़रियन मौसर पीपल्स पार्टी वज़ीर आला मरीम नवाज़ खां माफ़ी जो मुतालबो कयो आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं मुस्लिम लीग नवाज़ विच में इख़्तिलाफ़ चोट चढ़ी पिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अॼु पार्टी सीनियर अखबारनि खे तलब करे वरितो।